नादिन दादू में मुसलसल बरसात शहर के बोड़े छड़ियो है। शहर के अक्सर कारोबारी मरकजन में पानी और सरकारी इमारतन में पानी जमा थी वो है। इन हवाले से असा वीडियो लिंक ते मौजूद है। दादू में मेहरान टीवी जो रिपोर्टर अशफाक अहमद मलिक। जी अशफाक, छा तफ़सील है? जी नादरीन, मुसलसल दादू में 9 कलाकनि खां पोइ जेका बरसात उहा आहे उहा अञा बि जारी आहे, जंहिंजे करे दादू शहर जा अक्सर कारोबारी मरकज़ आहिनि, स्टेशन रोड, शाही बाज़ार ऐं धमाली चौक ऐं ॿिया जेकी कारोबारी मरकज़ आहिनि उन्हनि में पाणी जमा थी वियो आहे। उन्हनि सां गॾोगॾु जेकी सरकारी इमारतूं आहिनि जंहिंमें शीशन कोड आहे, दादू जी एरिकेशन ऑफिस आहे, बिल्डिंग्स ऑफिस आहे, रोड्स ऑफिस आहे, पुलिस जेको SSC ऑफिस जी पुराणी ऑफिस आहे, उन्हनि में बि पाणी जेको आहे बरसाति जो बीठल आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन बरसाति खां पोइ दादू शहर में जेकी बिजली जो निज़ाम आहे उहो धरम भरम लॻल आहे। 10 जेकी दादू में ॿुधाए पवंजे त 18 खां जेकी वधीक बिजली जा फीडर आहिनि उहे ट्रिप थियल आहिनि। ऐं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल असां दादू जे शीशन कोड में मौजूदु आहियूं, जिते हिन महिल बि उते बि पाणी बीठल आहे, जंहिंजे करे हिते जेके सरकारी जेकी माण्हू आहिनि जेकी पंहिंजी हाज़िरियुनि ते अचनि था उन्हनि खे बि मुश्किलात जो सामनो करणो पवे थो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त दादू में प्राइवेट स्कूल आहिनि, तक़रीबन 400 खां वधीक ॿुधाए पिया वञनि, उन्हनि खे बि हिन बरसाति जे करे मोकुल कराई वई आहे। छाकाणि त दादू जे गलियुनि ऐं घिटियुनि में जेको आहे उहो बरसाति जो पाणी बीठल आहे, जंहिंजे करे मासूम ॿार स्कूल ईंदा उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। असांजी हिकु प्राइवेट स्कूल जे इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त बरसाति तेज़ हुअण जे करे जेको उन्हनि जूं घिटियूं आहिनि, गलियूं आहिनि, रोड रस्ता आहिनि, उन्हनि ते पाणी जमा थी वियो आहे। स्कूलनि में बि पाणी बीठल आहे, जंहिंजे करे असां इहा अॼु छुटी कराई आहे। जीअं बरसाति जो सिलसिलो ख़तमु थींदो ऐं स्कूलनि मां पाणी निकाल कराए ऐं पोइ जेको स्कूल जो तदरीसी अमल आहे उनखे जारी रखियो वेंदो। जी।